मुकमल पाकिस्तान जी आज़ाद थियण खां पोइ खां वठी 1972 ताईं, छो त उन खां पोइ जा असांजा जेके लाड़ा रहिया आहिनि उहे साॻिया रहिया आहिनि। इन जे करे मां जेको हिते लिखां पियो रखियो आहे उहो 72 ताईं रखियो आहे, 1 यूनिट ताईं रखियो आहे। ऐं शुरू खां वठी कहिड़ा उन में उनसर रहिया, कहिड़े नमूने सां रहिया, ऐं कहिड़ा नसर नवीसनि जो ऐं शाइरनि जो कहिड़ो फ़िक्र ऐं फ़न रहियो आहे, जंहिंजे बुनियाद ते असां आज़ादी खां पोइ जे दौर जे अहम नसर नवीसनि ऐं शाइरनि जी फ़िक्र खे कीअं पेश कयूं था, कहिड़ी रीत पेश कयूं था, असां उन ते पढ़ंदासीं, उन ते सम्झंदासीं। उन जो बि जामियो ज़िक्र आहे, उन जेको बि घणो कोन्हे को जो मां चवां त मां को तफ़सील सां ॿुधायां पियो वेठो, न, हीअ मां जेको असां जामी ॿुधायां पियो त जीअं असांखे सिर्फ़ु अहम मालूमात मिली सघे त असां कहिड़ी रीत उनखे पढ़ी सघूं था, सम्झी सघूं था, ऐं एग्ज़ाम में उनखे असां कीअं अटेम्प्ट करे सघूं था, उन ते असां ईंदासीं। अॼु असांजो जेको मौज़ू आहे। जी सर, जी सर, तव्हां स्टार्ट कयो, बिस्मिल्लाह कयो भले। विरहाङे खां पोइ जे सिंधी अदब जो सरसरी जाइज़ो कुझु इन रीत आहे त विरहाङे खां पोइ सिंधी अदब में ईंदड़ नसर ऐं नज़म में नवां लाड़ा ऐं रुझान, उहे नवां लाड़ा ऐं नवां रुझान कहिड़ा हुया जो असां ॾिसूं था त सिंधी अदब में हिकु बिल्कुलु ई हुन तब्दील करे छॾियो हुनखे, छाकाणि त सिंधी अदब में पहिरियों उन जेको हुयो उहो अंग्रेज़ जो दौर हुयो असां वटि, ऐं गॾियल दौर हुयो, हिंदू असां सां गॾु रहंदा हुया, मुस्लमान गॾु रहंदा हुआ, त सिंधी अदब में हिंदू ऐं मुस्लमान ॿिन्हिनि जो गॾियल कंट्रीब्यूशन हूंदो, ॿिन्हिनि जो गॾियल हिसो हूंदो हुयो, उहे हलाईंदा हुआ। पर हिकदमि 1947 खां पोइ जॾहिं हिंदुस्तान आज़ादु थियो, यानी कि पाकिस्तान जो हिंदुस्तान जो विरहाङो थियो, हिकिड़ो हिंदुस्तान थियो, ॿियो पाकिस्तान थियो, त सिंध में रहंदड़ जेतिरा बि हिंदू हुया उहे सभु लॾे विया हितां। उहे जब हितां लॾे विया त उन खां पोइ असांखे ख़ासि हिकिड़ो जेको सो मौज़ू मिलियो त उहो हुयो त जमूद तारी थी वियो हिकिड़ो। जमूद यानी कि हिकिड़ो हिसो, हिकिड़ो जेको आहे सो सिलसिलो हुयो अदब लिखजण जो, उहो सिलसिलो टुटी पियो। असां वटि घणे खां घणा जेके लेखक हुया उहे हिंदू हुया। उन्हनि हिंदू जे वञण खां पोइ असां ॾिसूं था त असांखे हिकिड़ो ख़ाल नज़र अचे थो, ऐं उन ख़ाल खे भरण जे लाइ तमामु घणो वक़्तु लॻी वियो असांखे, लॻभॻि असांखे 12-13 साल लॻी विया उन ख़ाल खे भरण जे लाइ। असांजा केतिरा ई अदीब सिंधी मुस्लमान बि हुया जेके लिखंदा हुआ, पर घणे खां घणो जेको नाविल लिखियो वेंदो हुयो, कहाणी लिखी वेंदी हुई, उहे हिंदू अदीब घणा लिखंदा हुआ, जंहिंजे करे उहे विया हलिया त पोइ हिकिड़ो असां वटि ख़ाल नज़र। सिंधी अदब में पहिरियों ख़ाल ऐं हुनखे भरण जो दौर चयो वञे थो 1947 खां 1955 ताईं। विरहाङे सबबु केतिरा ई मां तव्हांखे ॿुधायां त सिंधी ॿोली या शिदाई ऐं फिदाई जेके हुआ सिंध छॾे वञण ते मजबूर थिया हुया। उन्हनि जे सिंध छॾण खां पोइ सिंधी अदब में हिकु ख़ाल त पइजी वियो। उनखे अॻिते वधी वेंदो त पोइ उन ख़ाल खे भरण जे लाइ सिंधी मुस्लमान अदीबनि तमामु जाखोड़ कई, तमामु घणो जेको आहे सो पाण पतू ॾियो, तमामु घणी जेको आहे सो महिनत कई। महिनत करण में मक़सदु इहो हुयो त सिंध जे कुंड कुर्च मां माण्हुनि खे गॾु कजे, माण्हुनि खे ॿुधाइजे, माण्हुनि खे इहो सॾु करे ऐं आमादा कजे त पंहिंजी ॿोलीअ में लिखनि, पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाइनि, पंहिंजी ॿोलीअ खे सिखनि ऐं पंहिंजी ॿोलीअ खे जेको आहे सो वधीक तरक़ी ॾियारनि। इन जे बुनियादु विझण में जेको आहे सो मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर ऐं ॿिया केतिरा ई जेको आहे सो अदीब शामिल हुया। मोहम्मद इब्राहिम खलील हुयो, सालिबुल मौला हुयो, ऐं ॿिया जाम माण्हू हुया, असां अदीब हुया, जिन अदीबनि पंहिंजो पाण में सोसाइटियूं बिज़मूं पुण ठाहियूं, अंजमनूं ठाहियूं, त जीअं असां पंहिंजे अदब खे फ़रोग़ ॾेई सघूं, अदब खे वधाए सघूं। उन्हनि अदब में काराइता नज़म लिखिया, नसर में नाविल लिखिया, कहाणियूं लिखियूं, उन्हनि में नाविल लिखिया तोड़े जो उन पद जा कोन हुआ। शुरूआती हेलो, आवाज़ अचे पियो? हेलो, न सर, आवाज़ इलाही ब्रेक पियो थिए, विच में अचे पियो, वरी विच में कटिजी थो वञे 2-3 मिंटनि लाइ। एक्चुअली कॉल आई विच में, इन जे करे जेको आहे बंदि थी वियो, आवाज़ नेट बंदि थी वई हूंदी। जी सर, जी सर, हाणे सही आहे न? जी सर, हाणे सही आहे। हा, ॿियो सिंधी माना उन्हनि जेके अदीब हुया, उन अदीबनि पंहिंजो पाण में हुयो ऐं पंहिंजो पाण में हिकु तमामु कयो सिंध। पर जेकर असां फ़िक्री लाड़ो ॾिसूं त इन्हनि फ़िक्री लाड़े में जॾहिं पाकिस्तान आज़ादु थियो, आज़ादु थियण खां पोइ जेके सिंधी में जेके बि असां वटि जेके एक्सपेक्टेशन्स हुयूं पाकिस्तान ठहण खां पोइ इहे थींदो, उन्हनि जे उबतड़ थिया। असांखे उहा हैसियत कान मिली जेका असांखे मिलणु घुरिबी हुई। उन्हनि में सभ खां शुरूआती इहो ई थियो त असांजी ॿोलीअ खे केतिरो ई जेको आहे नुक़सानु रसियो, और सिंधी ॿोलीअ खे नुक़सानु पहुचण जी शुरूआति 1947 खां थी चुकी हुई।
पर उन जे बावजूद बि अदीबनि पंहिंजो पाण मोहियो ऐं हलंदा रहिया ऐं उन में बिज़मूं अंजुमनूं ऐं सोसाइटियूं क़ाइमु कंदा रहिया त जीअं अॻिते हले सघनि। पाकिस्तान 14 अगस्त 1947 वजूद में आयो, जंहिंमें हज़ारनि सालनि खां ठहियल मुनफ़रिद तहज़ीबूं ऐं ॿोलियूं रखंदड़ क़ौमूं मज़हब जे बुनियाद ते गॾु थियूं। दर हक़ीक़त कंहिं बि क़ौम खे ठहण लाइ हज़ार साल लॻंदा आहिनि, या कंहिं क़ौम जी ॿिए क़ौम में ज़म थियण में बि सदियूं लॻंदियूं आहिनि। हाणे अहिड़ी रीति असां में जेका हिकिड़ी ॿी क़ौम जेका आई हुई, उहा हुई असां वटि पनाहगीर क़ौम, मुहाजिर क़ौम जेका असां वटि आई, हिंदुस्तान मां आई। उन्हनि में अची असां में एडजस्ट थियणु तमामु ॾाढो ॾुखियो हुयो। ऐं कहिड़े नमूने सां एडजस्ट थिजे, असांजे माली वसीलनि ते, असांजे दौलतुनि ते, असांजे जेको पैसा असांजे ज़मीनुनि ते, असांजी धरतीअ ते उन्हनि सभिनी ते कब्ज़ो थियो। जेके सिंधी चाहिनि पिया त हाणे असांखे हिकु अलॻि मुल्क मिलियो आहे, असां पंहिंजे पाण वधंदासीं, पर उहो ख्वाबु रहिजी वियो ऐं ॿाहिरियां धारनि ईंदड़नि खे सॼियूं जूं सॼियूं मिल्कियतूं ॾिनियूं वियूं ऐं उन्हनि खे फुर लुट जे बुनियाद ते बि उन्हनि खे ॾिनो वियो। सॼियूं जूं सॼियूं जेके कराची जूं हुजनि, हैदराबाद जूं हुजनि, जेके बि तव्हां हिंदू लॾे विया, उन्हनि जूं जेके मिल्कियतूं रहियल हुयूं, उहे इंडिया मां आयल मुस्लमाननि खे ॾिनियूं वियूं। उहो त पंहिंजी जॻह ते हुकूमत जे तरफ़ां ॾिनियूं वियूं, पर असांजा जेके हिते मौजूदु जेके सिंधी हुया, उन्हनि खे वेलकम कयो, उन्हनि खे आदर भाव कयो, उन्हनि खे भलीकार कयो। उन्हनि जे बदिले में बि उन्हनि खे पंहिंजे घरनि मां अधु ॾेई छॾियो, पर उन जे बावजूदि उन्हनि असां सां नाइंसाफ़ियूं कयूं ऐं कंदा रहिया। इहो हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे, उन ते अलॻि कबो। पर ही जेको सन ख़ासि आहे, उहो सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नवां जेको जेके लाड़ा आया ऐं जेको तहरीकूं हलियूं, उन्हनि तहरीकुनि में नवां नवां जेको सो अख़बारूं घुरियूं, नवां मख़ज़न, नयूं अख़बारूं जारी कई वियूं, त जीअं असां पंहिंजे सिंधी अदब खे हिकु दफ़ो ॿीहर फ़रोग़ ॾेई सघूं। रूह रहाण मख़ज़न कढियो वियो, मेहराण मख़ज़न कढियो वियो, नई ज़िंदगी मख़ज़न जारी कयो वियो। इन्हनि मख़ज़ननि जो कमु इहो हुयो त कंहिं बि रीति जेको आहे सो असां पंहिंजे पुठिते पयल अदब खे वधारियूं, संवारियूं, सुधारियूं ऐं मालामाल कयूं। हिलाल पाकिस्तान अख़बार हुजे, इबरत अख़बार हुजे, इहे सभु अख़बारूं निकितियूं ऐं इन्हनि अख़बारुनि ज़रिए ई असांजे इल्म ऐं अदब में वाधारो सुधारो ईंदो रहियो। विरहाङे खां पोइ सिंधी अदब जे हर शोबे में तरक़ी कई। ईअं न आहे त असां हथ ते हथु रखी वेही रहियासीं। असां जेको आहे सो उन में शेर बि लिखियो, असां कहाणी बि लिखियूं, असां मज़मून बि लिखियो, असां नाविल बि लिखिया। पर बुनियादी तौर ते जॾहिं पाकिस्तान आज़ादु थियो, हिकु नज़रिये जे तहत आज़ादु थियो हुयो, ऐं उहो नज़रियो हुयो पाकिस्तान हिकु मुस्लमान मुल्क आहे। असांजे शुरूआती जेके लेखक हुया, मोहम्मद उस्मान दीपलाई हुजे, मोहम्मद सिद्दीक़ मेमण हुजे, या असां वटि इब्राहिम ख़लील हुजे, इहे शाइर या नसर निगार जेके बि हुया, उन्हनि जेको आहे सो हिकु मुस्लमान जज़्बे जे तहत लिखिया ऐं उन्हनि में कहाणियूं बि या नॉवल जेके तर्जुमो बि कया, उन्हनि में मुस्लमानी फ़लसफ़ो या इस्लाम जो फ़लसफ़ो घणे खां घणो रहियो। या उन खां हिकु आम तौर ते जेके किसा कहाणियूं हुया, इस्लाही किसा कहाणियूं, समाजी किसा या कहाणियूं, उन जे बुनियाद ते कहाणियूं लिखियूं, शाइरी कई ऐं नाविल तर्जुमो कया, जेके पाकिस्तान जे 1947 खां 55 ताईं जे हिकु दौर जो अहम कड़ी आहिनि, जंहिंमें असां सम्झी सघूं था त हिंदुनि जे वञण खां पोइ हिकु नओं असां वटि रिवाज हुयो। जॾहिं त जेके सिंधी हिंदू हुया, उहे हितां लॾे विया त भले हुया, पर उन्हनि जे अंदर में हिकु साॻियो ई जज़्बो हुयो त असां पंहिंजे सिंध खां धार थियासीं, कहिड़े नमूने थियासीं, छो थियासीं। जॾहिं त इन खां पोइ हिकिड़ो फ़िक्र हुयो, हिकिड़ो ख़ासि मकतबु हुयो, उहो इहो हुयो त सिंधी हिकु क़ौम आहे ऐं उहा हिंदू हुजे या मुस्लमान हुजे, पर उन्हनि जे बुनियाद जेको आहे सो मेखूं जेके हुयूं, उहे सिंध धरतीअ में खिड़ियल हुयूं, जंहिंजे करे हितां जे वयलनि हिंदू जेके लॾ पलाण करे विया, उन्हनि हिंदुस्तान में वञी करे बि सिंधी अदब में तमामु घणो लिखियो, तमामु घणो जेको आहे उनखे संवारियो। एतिरे क़दुरु जो सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो पिणु उते ॾियारियो वञे। कृष्ण खटवाणी हुजे, मोहन कल्पना हुजे, हरी मोटवाणी हुजे, या ॿिया केतिरा ई जेके शाइर या नसर निगार हुजनि, उन्हनि सभिनी पंहिंजे अलॻि अलॻि बुनियाद ते लिखियूं, कहाणियूं लिखियूं, ड्रामा लिखिया ऐं उन्हनि कहाणियुनि में शाइरीअ में सिंध जे वर्जाव जी ऐं सिंध जी ॻाल्हि हरदम कंदा रहिया आहिनि। ऐं अहिड़े नमूने सां पाकिस्तान जॾहिं आज़ादु थी वियो, त पाकिस्तान थियण खां पोइ हर हिकु ॿोलीअ खे अलॻि अलॻि जेको आहे सो हिसो मिलणो हो, ऐं हिसे में उन्हनि सभिनी खे जेको आहे सो पंहिंजो दर्द मिलणो हुयो। पर सिंधी अदब में जेका घणे खां घणो जेको नुक़सानु रसियो,
उहो सिंधी ॿोलीअ खे रसियो, छो सिंधी ॿोली पहिरियों हिकु अलॻि हैसियत धारण कंदी हुई, हाणे पाकिस्तान में अची करे उन खे अलॻि हैसियत मिली ऐं उहा हुई हिकु सूबाई हैसियत। उनखे ख़तमु करण जे लाइ सिंधी अदीबनि तमामु घणो पाण मोयो, पर कॾहिं बि ईअं कोन थियो। ऐं बिल आख़िर ईअं थियो त ईस्वी 1955 में 1 यूनिट ठाहियो वियो। 1 यूनिट ठाहिण जो सबबु इहो हुयो त कंहिं बि नीत, कंहिं बि नमूने सां जेको आहे सो बांग्लादेश खे ख़तमु जे मुक़ाबिल हिननि चइनि सूबनि खे ठाहिरायो वञे। 1 यूनिट जॾहिं ठाहियो वियो त उन्हनि में जेके बि नाला हुया, पाकिस्तान में 4 सूबा ओरियां यानी कि पंजाब, बलोचिस्तान, सरहद ऐं सिंध, इन्हनि खे हिकु नालो ॾिनो वियो ऐं उहो 1 यूनिट ऐं पुराणनि नालनि ते ख़तमु कया विया। ऐं उनखे जेकॾहिं सिंध हुयो त उनखे साबिका सिंध पे कोठियो वियो, पंजाब हुयो त उन्हनि खे साबिका पंजाब पे कोठियो वियो। मगर अहिड़े ई रीति जेको घणे खां घणो रद्द अमल जेको साम्हूं आयो, उहो रद्द अमल सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे सो सिंध मां नज़र आयो। छाकाणि सिंधी अदब ऐं सिंधी ॿोलीअ खे, सिंधी अदीब जेके हुआ उहे कॾहिं बि ख़तमु न पे करणु चाहिया। उन्हनि चाहियो पिए त असांजी वहदत हमेशह क़ाइमु रहे ऐं असांजी ॿोली हमेशह क़ाइमु रहे ऐं असांजो जेको सो शेर आहे उहो हमेशह क़ाइमु रहे। उन में कंहिं बि क़िस्म जो को बि जेको आहे सो ॿियो बि को माण्हू अची न सघे। इहो ई हुयो जो अमर जलील इन दौर खे सिंधी अदब जो मज़ाहिमती दौर चयो आहे। उहो इन करे हुन ॿी ख़ासि ॻाल्हि इहा बि कई आहे त जेकॾहिं ईस्वी 1955 में 1 यूनिट न ठहे हा त शायदि सिंध में एतिरो अदब कॾहिं बि न लिखियो वञे हा जेतिरो अदब हाणे लिखियो वियो आहे। ॿियो इहो बि चयो वियो आहे त सिंधी अदब में 1955 खां 1972 ताईं एतिरो अदब लिखियो वियो जो बंगाल में गुज़िरियल इनकलाबनि जेतिरो खां बि ॿीणो मवाद या शाइरी या कहाणियूं लिखी वियूं। छाकाणि त जॾहिं बि इनकलाब ईंदो आहे, तब्दीली ईंदी आहे, त शाइर, अदीब, कहाणीकार, नावल निगार पंहिंजो पाण मोहींदा आहिनि ऐं पंहिंजे जेको आहे सो जज़्बनि जो पंहिंजो इज़हार कंदा आहिनि। ऐं इन इज़हार में सिंध जे अदीबनि, सिंध जे कहाणीकारनि, सिंध जे नावल निगारनि, सिंध जे शाइरनि हमेशह उन सां मुहादो अटकायो। ऐं ही पहिरियों दफ़ो हुयो जॾहिं सिंध जी वहदत खे ललकारियो वियो हुयो। सिंध जे गैरतमंद ऐं बाग़यूर जेके शाइर हुया, नौजवान हुया, जोधा हुया, जवान हुया, उन्हनि कॾहिं बि ईअं कोन पिए चाहियो त असांजी सिंध ख़तमु थी वञे। उन्हनि हिकु दफ़ो बाक़ाइदा ऐलान जो जंग ऐलान कयो ऐं जंग ऐलान इहो हुयो त असां कंहिं बि रीति पंहिंजी ॿोलीअ खे ख़तमु थियणु कान ॾींदासीं। छाकाणि त 1 यूनिट जॾहिं ठाहियो वियो त सिंध जो नालो खणण बि जुर्म महसूस कयो वियो। जॾहिं तोड़े जो शेख अयाज़ जी हिकु पूरा केतिरी शाइरी आहे उन ते त सिंधड़ी तुंहिंजो नाम खयो ॼण कारी हर ते पेर पियो। इहे अहिड़ा आहिनि त जॾहिं सिंधड़ीअ जो सौगंध मरंदासीं त बि मुरकंदे। माना अहिड़ा केतिरा ई शेर आहिनि शेख अयाज़ जा जेके सिंध ते आहिनि ऐं सिंधी वेदत ते आहिनि ऐं सिंध जे लाइ आहिनि। छाकाणि त सिंध जा जेके शाइर हुया, सिंध जा जेके अदीब हुया, उन्हनि अदीबनि हिकु नओं फ़िकिर ॾिनो ऐं नओं फ़िकिर हुयो उहो क़ौमियत जो, पंहिंजी क़ौम खे उजागर करण जो, क़ौमियत खे वधाइण जो, क़ौमियत खे संवारण जो, क़ौमियत खे जीआरण जो। ऐं इन जे बुनियाद ते ई इहो 1 यूनिट जेको ठाहियो वियो हो त सिंध खे ख़तमु कयो वेंदो ऐं सिंधी क़ौमियत खे ख़तमु कयो वेंदो। उन जो लाइ फ़क़ीर मोहम्मद लाशाई लिखे थो त 1 यूनिट जी सभ खां घणी मुज़ाहिमत सिंधी अदीब कई। वॾेरो, मुल्लो, पीर, बोरजवा ऐं प्रोफेशनल सियासतदान ऐं कामूरा जिन इक़्तिदार लाइ नूस पे कई, तिन जो किरदारु आवाम जे आॾो पेश कयो। हाणे केरु हुआ उहे? किरदारु पेश करण वारा शाइर हुया, किरदारु पेश करण वारा जेको आहे सो अदीब हुया, किरदारु पेश करण वारा कहाणीकार हुआ, किरदारु पेश करण वारा नावल निगार हुया, किरदारु पेश करण वारा असांजा मज़मून निगार हुआ। कहिड़ो किरदारु पेश कयो? हुननि माण्हुनि जे आॾो खुलियो ऐलान कयो, खुली शाइरी कई ऐं पंहिंजे जज़्बनि जो इज़हार कयो त तव्हां कॾहिं बि पंहिंजी जेको आहे सो धरतीअ जे या जेको आहे सो माउ जे जेको आहे सो अॻियां नथा अची सघो ऐं तव्हां जेको वेकाऊ आहियो, तव्हांजा जेके किरदार आहिनि उहे हमेशह वेकू रहिया आहिनि। उन्हनि पीरनि, उन्हनि वीरनि, उन्हनि वॾेरनि, उन्हनि जेको प्रोफेशनल सियासतदाननि जे लाइ जिन पंहिंजे मफ़ाद जे लाइ सियासत पे कई ऐं उन्हनि खे ईअं ई कयो। उहो ज़मानो हुयो त जोणे जो आज़ादी खां पोइ जेको अफ़सानो कहाणी असां वटि आहे उन में समाजी ऐं इख़लाक़ी कहाणियूं तमामु घणियूं आहिनि। पीरनि वीरनि वॾीरनि जे ख़िलाफ़ बि आहिनि। असांजा तमामु वॾा कहाणीकार जेके शाइर बि आहिनि, कहाणीकार बि उन्हनि कहाणियूं कयूं। सफ़ेद वेशी हिकु अहिड़ी कहाणी आहे शेख अयाज़ जी जंहिंमें हुन जेको आहे सो
अहिड़े समाज खे ज़ाहिर करण जी कोशिशि कई आहे जेको समाज में फुर लुट ऐं मार करे थो। अहिड़े ई रीत सां जमाल अबड़े जी कहाणी जेका पीराणी आहे, पीराणी हिकु अहिड़े क़िस्म जी कहाणी आहे जंहिंमें हू हिकु समाज जो निबिड़ कमज़ोर ऐं तमामु पीड़ियल समाज जे हिकु अहिड़े जेको आहे सो किरदार खे ज़ाहिर करण जी कोशिशि करे थो जेको पंहिंजो कुझु बि न हुअण जे बावजूदि जॾहिं पंहिंजे औलाद खे विकिणी वञनि था। इहे समाज जा हिकिड़ा अहिड़ा सिरिश्ता हुया जेके इन दौर में असांखे ज़ाहिर थियनि था। ऐं ग़ुलाम अली अलाना 1 यूनिट जे ख़िलाफ़ जे लाइ लिखे थो त 1 यूनिट बहाल थी वियो। इन जे फ़ैसिले सिंधी ज़बान जे लेखकनि, शाइरनि ऐं आलिमनि फाज़िलनि खे सुजाॻ कयो। इन जे फ़ैसिले सिंधी इल्म अदब में नओं इनक़लाब आंदो, सिंधी अदब में हिकु नओं मोड़ आंदो। इन जे इनक़लाब कई कहाणीकार ऐं शाइर पैदा कया। इन जे इनक़लाब सिंधी ज़बान ऐं उन जे इल्म अदब खे अहिड़ी त मंज़िल ते पहुचायो जिते हूअं जेकर असीं थोरे अरसे अंदरि मुश्किल सां पहुची सघूं हा। माना शाह लतीफ़ शाइर हुयो वॾो, उन बाक़ाइदा शाइरी कई हुई, क़ौमी शाइरी कई, उन में फ़लसफ़ी शाइरी कई, उन में हुन जेको आहे सो अंदर जे रूहानी शाइरी कई, ॿियूं केतिरी हर क़िस्म जी शाइरी कई। का अहिड़ी शाइरी कोन्हे जेका कोन्हे, पर ही दौर अहिड़ो दौर हुयो जंहिंमें जेको आहे सो हर क़िस्म जो मुज़ाहिमती अदब हुयो। शाइर हुजे त मुज़ाहिमत पियो करे, कहाणीकार हुजे त मुज़ाहिमत पियो करे, नॉवल निगार हो त बि मुज़ाहिमत पियो करे, मज़मून निगार हो त बि मुज़ाहिमत पियो करे, ड्रामा हुआ त बि मुज़ाहिमत पियो करे। माना उन्हनि वॾेरनि जे ख़िलाफ़, उन्हनि पीरनि जे ख़िलाफ़, उन्हनि मीरनि जे ख़िलाफ़, उन्हनि कामूरनि शाहिनि जे ख़िलाफ़ जेके सिंध जी वेदत जे ख़िलाफ़ हुया, उन्हनि जे ख़िलाफ़ उन्हनि अहिड़ो मुज़ाहिमती अदब लिखियो ऐं अहिड़े अदब लिखण जे करे उन्हनि खे जेको सज़ाऊं बि मिलियूं। उन्हनि जी किताबनि ते पाबंदियूं बि पयूं, शेख अयाज़ जी किताबनि ते पाबंदियूं पयूं, रसूल बख्श फलीद जी किताबनि ते पाबंदियूं पयूं। अहिड़ा किताब लिखिया विया जंहिंमें खुलम खुलियो पाकिस्तान जी गवर्नमेंट खे जेको आहे सो ललकारियो वियो त तव्हां कॾहिं बि से क़ौम खे जेको आहे सो ख़तमु करे नथा सघो। कमर शहबाज़ उन लाइ लिखे थो त 1 यूनिट ख़िलाफ़ नफ़रत त वधंदी पई वञे। सिंध जा माण्हू कंहिं बि क़ीमत ते इहो ग़ुलामीअ जो फंदो पंहिंजे ॻिचीअ में विझण लाइ तयारु कोन हो। अख़बारनि, इश्तिहारनि ऐं जलसनि जलूसनि ज़रिए नौजवान तबिके हुकूमत जे ज़ालिमाणे तित खे दिलि खोले मुखाफ़त कई। स्कूलनि कॉलेजनि में स्ट्राइकूं थियूं। सिंध जी सरज़मीन ते पहिरियों दफ़ो नौजवान जागी उथियो हुयो। उहे नौजवान जेके हमेशह सिंध जी जेको आहे सो वहदत ते कॾहिं कंहिं ॻाल्हायो कोन हो, पर हीउ पहिरियों दफ़ो हुयो जॾहिं सिंधी ॿोलीअ खे ख़तमु करण जो बुनियाद खां जेको आहे सो हिकिड़ो मनसूबो ठाहियो वियो त हर कंहिं बि रीत में सिंधी ॿोलीअ खे ख़तमु करिणो आहे, सिंधी अदब खे ख़तमु करिणो आहे, सिंधी क़ौम खे ख़तमु करिणो आहे। त हीउ नौजवान जेके हुआ, शाइर जेके हुआ, कदीब जेके हुआ, उहे सभु जा सभु जेको आहे सो ज़ालिम खे हटाइण जे लाइ जागी उथिया हुआ ऐं उन्हनि पंहिंजी शाइरीअ सां, पंहिंजे कहाणीअ सां, पंहिंजे नावल सां, पंहिंजे मज़मून सां उन्हनि खे ख़तमु करण जी बेजा कोशिशि कई ऐं उन्हनि कोशिशुनि खे सफल बि थिया। ईअं न आहे त उन्हनि को सिर्फ़ु कोशिशूं कयूं या सिर्फ़ु लफ़ाज़ी कई, रुगो ॻाल्हियूं कयूं, न, उन्हनि जेलनि में विया, जेल यात्राऊं थियूं, उन्हनि खे फटका वॻा, उन्हनि खे मारूं ॾिनी वियूं, उन्हनि खे क़ैद कयो वियो, उनखे जलावतन कया विया, कुझु बि थिया, हर जेको बि नुक़सानु रसाइणो हुयो उन्हनि सिंधी क़ौम जे नौजवाननि खे पुॼायो। पर सिंधी नौजवान, सिंधी शाइर, सिंधी अदीब, सिंधी जेको आहे सो जोधा हुआ, उन वक़्त में पोइ ते कोन हटिया ऐं पोइ ते न हटण सबबु अॼु असां जेको आहे पंहिंजी ॿोलीअ खे आला मक़ाम ॾियारे छॾियोसीं। ऐं इहो ई थियो त 1972 में 70 में 1 यूनिट खे ख़तमु कयो वियो हुयो। विरहाङे खां पोइ सिंधी अदब में क़ौमी जागरता ऐं सिंध सां मुहबत जो इज़हार जा चिटा मिसाल असांखे 1 यूनिट जे दौर जा मिलनि था। मां तव्हांखे एक्सप्लेन करे चुकुमि त पहिरीं जेके बि असांखे चिटा मिसाल मिलनि था, पहिरियों शुरूआती असांखे जेको आहे सो मिले थो त इस्लाही कहाणियूं मिलनि थियूं, रिवायती किसनि कहाणियुनि ते, इस्लामी ॻाल्हियुनि ते जेको आहे सो नॉवल या ड्रामा जेके आहे उहे लिखिया विया, नॉवल तर्जुमो कया विया जेके मोहम्मद उस्मान रिप्लाई कया, या जेको मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर मेमण लिखिया, मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर लिखिया, मोहम्मद सिद्दीक़ मेमण ऐं ॿियनि बि लिखिया। पर हीउ जेको हुयो उहो कुझु अलॻि दौर हुयो। इन दौर में क़ौमी जागरता जो ज़ोर हुयो। सिंधी अदीब, शाइर, कहाणीकार, मज़मून नवेस ऐं नावल निगार पंहिंजे लिखण में सिंध, सिंधी ॿोली, सिंधी जागरता ऐं सिंध जी वहदत जी ॻाल्हि कई आहे। उन्हनि जॾहिं ॾिठो त हाणे ख़तरो ई असांजी ॿोलीअ खे आहे, छो त शाह लतीफ़ बि इहा ॻाल्हि कई हुई, फारसी पढ़सी घोड़े चढ़सी, माना उन जी ॻाल्हि हुई
त जेको फारसी पढ़ंदो उहो घोड़ो चढ़ंदो, इहो आम रिवाज हुयो, उन जे ख़िलाफ़ हुयो शाह लतीफ़। इन करे चई फारसी तूं पढ़ंदो गोलो तूं गुलाम, अहिड़े कुझु क़िस्म जो शेर आहे जेको मूंखे ज़हन ते नथो अचे। उहो शेर हुयो जेको शाह लतीफ़ हिकु पंहिंजे अंदर जे किरब मां कढियो हुयो। ऐं इहा साॻी ॻाल्हि हिननि जी हुई, सिंधी जे नौजवान जी, जेका सिंध जे वेदत ऐं जागीरता जी ॻाल्हि कई आहे। इन्हीअ सां गॾोगॾु सिंधी समाज में ज़ालिम, पीर, मीर, वॾेरे ऐं कामूरनि जी पत खे वाइखो पिणु कयो वियो आहे। अम्मा मां स्कूल कोन वेंदुसि हिकु अहिड़ी कहाणी आहे जंहिंमें हिकु अहिड़े ॿार जी कहाणी लिखी वई आहे जंहिंमें वेशी उस्ताद जी ॻाल्हि कई वई आहे। जॾहिं मां न हूंदुसि का अमर जलील जी कहाणी जेका आहे उहा 1 यूनिट जे पस मंज़र में लिखी वई आहे। चंड्र ऐं मानी गुरबत जे पस मंज़र में कहाणी लिखी वई आहे। चोटीहों दर सिंधी समाज जे हिकु अहिड़े पीढ़ियल समाज में कहाणी लिखियल आहे जंहिंमें हदबंदीअ ते जेको जहिड़ा आहिनि। अहिड़ी ई रीति असां ॾिसूं था समाज में पीरी मीरी ऐं वॾेरे जी जेको आहे बुनियादनि ते कहाणी लिखियूं वञनि थियूं। इहो साॻियो ई ज़मानो आहे जॾहिं 1 यूनिट वारो दौरो हुयो, ऐं इन ज़माने में उहे ई साॻिया ई पीर मीर ऐं वॾेरा ई हुया जेके समाजी हदुनि जे बंदिजी में या जेको आहे सो गुरबत में पंहिंजे अवाम खे पंहिंजे जेको आहे सो मथे अचणु नथे ॾिनऊं। तंहिंजे करे इहे कहाणियूं या कहाणी लिखिया विया। इन ई दौर जी शाइरीअ में असांखे सिंध सां इश्क ऐं सिंध जी सूंहं ऐं सिंध ते साह ॾियण जहिड़ी शाइरी या चिटा मिसाल मिलनि था, जिन खे मां अॻिते पेश कंदुसि। ऐं उनजो मुकम्मल जेको आहे सो पुनासी त कहिड़ी शाइरीअ में कहिड़नि शाइरनि जेको आहे सो बहितर खां बहितर नमूने सां पेश करण जी कोशिशि कई आहे। ईअं ई चवंदा डॉक्टर तनवीर अब्बासी लिखे थो त हिन दौर जा शाइर वक़्त जी विंदुर या फिरदोस गोश रहण बजाए पंहिंजे माहौल ऐं हालात लाइ हिकु रोशन लाट थी पई ऐं हिकु पैगाम थी पिया। माना जेके शाइर हुया, जेके कहाणीकार हुया, उन्हनि रुगो महज़ गुलो लाला ते या पंहिंजे हुस्न ते या महबूबा ते शाइरी कान कई। उन्हनि शाइरी कई त सिंध वतन जे लाइ कई, सिंध वतन जी सूंहं जे लाइ कई, सिंध जी जागरता जे लाइ कई, सिंध जी जेको आहे सो यकजहतीअ लाइ कई, सिंध जी वेदत जे लाइ कई। तॾहिं ई उनखे तमामु कामयाबु थिया। विरहाङे खां पोइ जेका शाइरी जो असां जाइज़ो वठूं था त उन जाइज़े में हैदर बख़्श जतोई जी हीउ को शेर जेको साम्हूं पए थो, ए मिठी सिंध ए सुहारी सिंध, जान मुंहिंजी आ तो जियारी सिंध। जेको बि शाइर हुजे, कहाणीकार हुजे, उन कहाणीकार ऐं शाइर हर वेरे पंहिंजी जेको आहे सो ॻाल्हि खे ज़ाहिर करण जी कोशिशि कई आहे ऐं उनखे ई वर्णाइण जी कोशिशि कई आहे त सिंध जेका आहे हर दौर में असां सां रही आहे ऐं असां जी रही आहे, ऐं कंहिं बि रीति असां उन खे हेॾे होॾे थियण कान ॾींदासीं। छो त उन में ई इहो वाहिद हुयो त सिंध असांजी आहे ऐं सिंध ते कंहिं बि क़िस्म जी का बि असां आट अचणु न ॾींदासीं। तनवीर अब्बासी जो हिकिड़ो शेर आहे, राति मूंखे ख्वाब में होशियूं ॾिनो हिकिड़ो पैगाम। पंहिंजे माज़ीअ जे किरदारनि खे यादि कंदे बि जेको आहे सो शाइरनि उन शइ खे वर्नायो आहे। सिंध वारनि खे ॾिजांइ मुंहिंजा घणे सौ सौ सलाम, जेके होशियूं, जेके जोधा जवान जेके सिंध जे लाइ सिर ॾेई सरहा थिया, सिर ॾेई क़ुर्बान थी विया, उन्हनि खे शाइरीअ में हिकु दफ़ो ॿीहर वर्नायो वियो, ॿीहर ॻायो वियो। उन्हनि जी बहादुरीअ खे, उन्हनि जी जुरत खे बि ॻायो वियो त जीअं असां अॻिते पंहिंजी सिंध जे लाइ वधीक सुरहा थी सघूं ऐं वधीक बहितर करे सघूं। इन ई करे अब्दुल करीम गदाई जी बि हीअ जेका शेर आहे उन खे आज़ादी आंदा सनीहा सूरन जा, बुखनि बीमारियुनि कया मारूअड़ा मांदा, पल न हिकु वांदा ॻभे जी गणतीअ खां। जॾहिं आज़ादी थी वई, आज़ादीअ खां पोइ जेको आहे सो हिकिड़ो आम हुयो त असां जेको आहे सो ख़ुशहाल थी वेंदासीं, असांखे जेको आहे सो हर हिकु शइ मिली वेंदी, असांखे का बि अहिड़े जेको आहे सो ॾुख ॾोरापो हाणे न रहंदो। पर जीअं आज़ादी आई, आज़ादीअ खां पोइ उहे सॼा ॾुख ॾोलाव असांखे ॿीणा थी विया, असांजा ॿीणा वधंदा विया, अञा जेको आहे सो वधीक जेको आहे सो ॻणतियुनि में ॻणंदा वियासीं। ऐं अब्दुल करीम गदाई हिकु क़ौमी शाइर आहे, हुन अहिड़े क़िस्म जी शाइरी कई आहे जॾहिं हुन ॾिठो पिए त सिंध में जेको आहे तमामु घणो ज़ुल्म ऐं ॾाढ थी रहियो आहे, त उन्हनि पंहिंजे माण्हुनि जी जेको आहे सो आज़ाद खे ज़ाहिर करण जी कोशिशि कई आहे। छो त हर हिकु क़िस्म सां, हर लिहाज़ खां सिंध खे, सिंधी ॿोलीअ खे ऐं सिंधी समाज खे पोइते करण जूं कोशिशूं कयूं पियूं वयूं। इन जे करे ई शेख अयाज़ चयो त ॻाए इनकलाब ॻाए, इनकलाब इनकलाब ॻाए इनकलाब ॻाए, धोॾ हिन समाज खे लोॾ साम्राज्य खे। साम्राज्य जेको आहे उन खे लोॾे छॾियो, उन खे जेको आहे सो ख़तमु करे छॾियो, उन खे तबाह करे छॾियो। छो त जॾहिं तव्हां इनकलाब यानी तब्दीली आणण जी ॻाल्हि कंदो त तव्हां तब्दील करे सघंदो, न त कुझु बि कोन कंदो। छो त इहा तब्दीली वाहिद तब्दीली आहे
जेका असांखे बहितर खां बहितर वठी वेंदी ऐं पंहिंजो हक़ वठी खसण सां असां खसे सघंदासीं। इन ई दौर में जेका ॾिसूं था त इहे वॾा वॾा शाइर हुया जिन पंहिंजी शाइरीअ सां असांखे रोशनास करायो ऐं सिंधी समाज खे क़ौमियत वहदत ऐं बका जे लाइ पंहिंजो हक़ खसण जे लाइ आगाह कंदा रहिया। अहिड़ी रीति अॻिते जीअं असां वञूं था त असांखे हिकिड़ो ॿियो सिंधू देश जी धरती तोते पंहिंजो सीस निमाया मथे मिटी माथे लाहियां किंजर खां का रुंझर ताईं तोखे चश्मन चाहियां मिटी माथे लाहियां। ही नज़्म अहिड़ी जेको आहे जज़्बाती नज़्म आहिनि, अहिड़ा जेको आहे सो वायूं आहिनि जंहिंमें गीत आहिनि जंहिंमें शेख अयाज़ पंहिंजे सिंध सां वालिहाना मोहबत जो इज़हार कयो आहे, सिंधी माण्हुनि सां मोहबत जो इज़हार कयो आहे, सिंध धरतीअ खे पंहिंजी माउ लाथो आहे, चयो आहे उनजी मिटीअ खे बि मान ॾियण जी कोशिशि कई आहे। इन ई करे चए थो सहंदो केरु मयार हो यार सिंधड़ीअ खे सिर केरु न ॾींदो, केरु मयार सहंदो त हीउ जेको आहे सो सिंधी थी करे सिंधी थी करे सिंध ते हेॾा ज़ुल्म थियनि पिया, हेॾा कहर थियनि पिया, हेॾा जेको आहे सो ईज़ा थियनि पिया, पर उनजे बावजूदि बि जेको आहे हू पुछनि कोन था, लुछनि कोन था। इन जे करे इन चयो हुयो सहंदो केरु मयार हो यार सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो, सिंधड़ीअ खे सिर केरु न ॾींदो। जॾहिं इहो ॻायो बि वेंदो हो त सिंधड़ी झूमी उथंदी हुई। उन लाइ शेख अयाज़ जो ॿियो बेत बि आहे, सिंधड़ीअ जी सौगंध मरंदासीं त बि मुर्कंदे, छाकाणि सिंधड़ी असांजी सिंध में आहे, सिंध असांजे रूह में आहे, सिंध असांजी दिलि में आहे, सिंध असांजे अंदर में समायल आहे। इन करे असां कंहिं बि रीत असां कोन था ख़तमु करे सघूं, हर बुनियाद ते हर लिहाज़ खां असां उन खे अॻिते वठी वेंदासीं ऐं अॻिते खणींदासीं। सिंधड़ी तुंहिंजो नाम कयो ॼण कारी हर ते पेर पियो, जॾहिं जॾहिं बि साम्राज्यनि जे अॻियां उन्हनि माण्हुनि जे अॻियां जेके इनकलाब जा मुखालिफ़ हुया, जेके वन यूनिट जिन ठाहियो हुयो, उन्हनि जे अॻियां सिंध जो नालो बि खयों पियो वियो त उहे जेको सिंध जे ख़िलाफ़ थी पिया विया ऐं उन्हनि पे चयो त कंहिं बि रीति असां सिंधीअ खे या सिंधी ॿोलीअ खे असां अॻिते अचणु न ॾींदासीं। इहो ई सबबु हुयो जो घणे खां घणो सिंधी अदब जेको लिखियो वियो उहो सिंधी ॿोलीअ में लिखियो वियो ऐं सिंधी में ई लिखियो वियो ऐं इन खे ई अहमियत ॾिनी वई। विरहाङे खां पोइ जी शाइरी में असां जाइज़ में चऊं था त सर्वेज सजावली बि हिकु अहिड़ो ई शाइर आहे जंहिं पंहिंजी शाइरीअ सां जेको आहे सो रोशनास करायो, असांखे हीणो मतां सम्झी असां त जोधा जवान आहियूं, संदेही छाती छिड़ण ख़ातिर तरार तीरो कमान आहियूं, असांजी हिम्मत जमाल हमालिया जहिड़ा जबल बि जल्दी झुकाए छॾिया, असीं हकल सां हज़ार मारियूं सवन जे हिकु समान आहियूं। इन जो हिम्मत जोश ऐं जज़्बे खां हिकु अहिड़ो निरालो जेको अंदाज़ आहे त असांखे हीणो मतिलबु असांखे मतां सम्झो त तव्हां हीणा आहियो, कमज़ोर आहियो, असां हीणा न आहियूं, असां कमज़ोर न आहियूं, असां जोधा जवान आहियूं, असांजूं जेके छातियूं आहिनि उहे तीर तरार ऐं कमान आहिनि, असांजा हिम्मत जेका आहे उहा हिमालय जबल खां बि ऊची आहे, असां उन्हनि हिमालय जबलनि खे बि झुकाए छॾियो आहे। हाणे जेकॾहिं असां पंहिंजे माज़ीअ में वञूं था त ससुई इन्हनि जबलनि खे झाॻियो आहे, इन्हनि जबलनि खां अॻिते लंघी वई आहे ऐं कॾहिं पर मात न खाधाई। उनखे साॻी शइ खे वर्नाईंदे इन शाइरनि उन साॻी जेको आहे जुरत खे, उन साॻी जेको आहे हिमत खे, उन जेको आहे सो बहादुरीअ खे हिते ॻायो आहे, हिते वर्नायो आहे। असां हकल सां हज़ार मारियूं, असां जॾहिं हकल कंदा आहियूं त हज़ारे मारे छॾींदा आहियूं, हिकु हिकु सवन जे बराबरि आहे, मथां तव्हां असांखे घटि सम्झो आहे। विरहाङे खां पोइ शाइरी जे जाइज़े में असां ॾिसूं था त इब्राहिम मुंशी बि हिकु अहिड़ो ई शाइर आया जे वालियान जे खुलम खुला चयो आहे, मां बाग़ी आहियां, बाग़ी आहियां, बाग़ी आहियां, गीत बग़ावत जाथो ॻायां, बाग़ी आहियां, बाग़ी आहियां। हुनजी शाइरीअ में केतिरी ई जेको आहे सो बग़ावत आहे। मूं पक सुञाता पंहिंजा हा हू धारियनि सां गॾु धाड़े में, हुनजी हिकु शाइरी में इन जे करे इहा आहे ईअं जो हू ॼाणे थो त जेके असांजा पंहिंजा आहिनि उहे पंहिंजा कहिड़ा, उहे असांजा पंहिंजा जेके मीर पीर वॾेरा कामूरा जेके पंहिंजे मफ़ाद जे ख़ातिर, पंहिंजे दौलत जे ख़ातिर सिंध जे जेको आहे सो ऐवाननि में वेही, पाकिस्तान जे ऐवाननि में वेही सिंध जी धरतीअ जो या सिंध जी ॿोलीअ जो हिसा या जेको आहे सो उन्हनि सौदो कयो। इहो सौदे मां मुराद आहे त उन्हनि सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली बजाए जेको आहे सूबाई ॿोली जो बिल पास करायो ईस्वी 1972 में, ऐं सिंधी ॿोलीअ खे हिकिड़ो जेको आहे सो महदूद कयो वियो। इहो थियो, पर इन खां पोइ वरी इहो बि थियो त सिंधी ॿोलीअ खे बिल्कुलु ई ख़तमु करण जी साज़िशूं कई वियूं ऐं जेके बि पंफलेट हुआ या ॿोलीअ में जेको मवाद हुयो उहो उर्दू में जारी कयो वियो ऐं उर्दू में थियो। पर इन जे ख़िलाफ़ असांजा जोधा जवान वरी हिकु दफ़ो बीठा ऐं उन्हनि जेको हिमत कई, जोश सां ॻाईंदा रहिया त असां कंहिं बि रीति इन खे हटाईंदासीं कोन। इहो हिकु तसलसुल हुयो छो त मुज़ाहिमत आहे इहा त हुननि हमेशह
कंहिं न कंहिं रीत सां जेको आहे सो पाण अॻिते वधंदा रहिया आहिनि ऐं वधंदे कढंदे उनखे ॼाणींदा रहिया आहिनि त असांखे मुज़ाहिमत करणी आहे। जॾहिं असां सिंधी नसुर ते अचूं था त सिंधी नसुर में बि असांखे कहिड़ा अहिड़ा ई उहिञाण मिलनि था, शुरूआत खां वठी आख़िर ताईं असांखे उहे उहिञाण मिलंदा रहनि था ऐं उहे मिलंदा रहनि था त उन में जेको आहे सो एतिरियूं केतिरियूं कहाणियूं आहिनि। छो त असांजा जेको सिंधी अदब जे ॻाल्हियुनि खां या सिंधी अदब खां केतिरा ई जेको आहे उहे अणॼाण हुया त सिंधी अदब आहे छा, सिंध जी तारीख़ छा आहे, सिंध जो जेको आहे सो पस मंज़र छा आहे, सिंध में कहिड़े क़िस्म जो जेको आहे सो गुमान रहियो आहे। जेके हुकुमरान थिया उन्हनि हुकुमराननि खे अहिड़े क़िस्म जी का बि ख़बर कोन हुई जो हू असांखे सम्झी सघनि या असांखे पंहिंजो परेशान पर उनजे बावजूद बि असांजी जेके हिते कहाणी लिखी वई, जेको नज़ुर लिखियो वियो, जेको नज़्म लिखियो वियो, उन में चिटा मिसाल असांखे मिलनि था त जेके असांजा हुकुमरान असां ते नाफ़िज़ थिया उहे असांजे इल्म खां, असांजे अदब खां, असांजी तारीख़ खां, असांजी सकाफ़त खां ना वाक़िफ़ हुआ। उन्हनि खे का ख़बर कोन हुई सिंध जी तारीख़ छा आहे, सिंध जो कहिड़े ज़माने खां आहे, शाह लतीफ़ केरु हो, सचल सरमस्त ख़ैरु आहे, ऐं उन्हनि जी जेको आहे सो तारीख़ी ऐं सकाफ़ती हैसियत कहिड़ी आहे उन्हनि खे का अहिड़ी ख़बर कोन हुई। पर उन्हनि जे ख़िलाफ़ वारंट जारी थिया त इन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे, शाह लतीफ़ खे गिरफ़्तार कयो वञे, सचल सरमस्त खे गिरफ़्तार कयो वञे, छो त इहे बग़ावत कनि था, इन्हनि बग़ावत वारी शाइरी कई आहे। अहिड़े रीति मुनीर जी हिकु कहाणी आहे, शाह लतीफ़ हथ कड़ियूं ऐं रसो, उन पस मंज़र में आहे। चए थो मिस्टर शाह लतीफ़ अवां खे बाग़ियाना ऐं मज़हब ख़िलाफ़ शेर चवण करे मुल्क में अमन अमान में ख़तरो पैदा थियण जे पेश नज़र गिरफ़्तार करण जो हुकुम कजे थो। माना अहिड़े नमूने सां अहिड़नि माण्हुनि खे, अहिड़नि जेको आहे सो फर्दनि खे पैदा खे पकड़ियो वियो जेके वीचारा आम माण्हू हुया। उनजो नालो शाह अब्दुल लतीफ़ हुयो त उन्हनि खे जेको आहे सो गिरफ़्तार कयो वियो, उन्हनि खे जेको आहे सो मारियो वियो, उन्हनि खे जेको आहे सो हथ कड़ियूं हणी वियूं, उन्हनि खे जेको आहे सो त ज़ुल्म कयो वियो। छो? सिर्फ़ु इन जे करे त तव्हांजो नालो इहो आहे, छो त हू तारीख़ खां वाक़िफ़ कोन हुया, तारीख़ उन्हनि खे सम्झाए कोन पई, तारीख़ उन्हनि खे छा आहे का ख़बर कोन हुई। पर मुनीर जी कहाणी इहा उनजो पस मंज़र में आहे। अॻिते असांखे ॿी हिकिड़ी कहाणी मिले थी जेका सचल सरमस्त इन ट्रबल, जेका अमर जलील जी कहाणी लिखी आहे। हिकु आम वीचारो पकोड़ा ई आहे जेको पकोड़ा विकिणे पियो थो, हू पंहिंजे हट ते, पंहिंजी दुकान ते, पंहिंजी जेको आहे सो बाकड़ा होटल ते हिकु वॾे आवाज़ में टेप हलाए वेठो हूंदो आहे, ॻाल्हाईंदो आहे वेठो, ऐं ओड़े पाड़नि खां ओचितो उन वटि खे छाड़ता जासूसी कंदे जे पहुचंदा आहिनि, चवंदा आहिनि त तूं जेको आहे सो सचल आहीं, त हो हुनखे चवंदो आहे हा मां सचल आहियां, ऐं हुनखे चए थो तोखे गिरफ़्तार कयो वञेसि थो। पुछे थो छो जो तूं सचल आहीं? मां सचल आहियां, इन में मुंहिंजो को ॾोह कोन्हे को, ॾोह मुंहिंजे पीउ जो आहे जंहिं मुंहिंजो नालो सचल रखियो आहे। जवाबु ॾिनुमि पर मां पंहिंजे पुट जो नालो कूड़ल रखंदुसि, जहिड़ो देश तहिड़ो वेस। छो त हाणे उहो सचल जेको हुयो पकोड़ा ई वीचारो आम माण्हू हुयो, पर हेॾां जेके फर्द हुया, हेॾां जेके माण्हू हुया जेके उन्हनि खे का ख़बर ई कोन हुई त सचल केरु आहे, सचल छा खे चइबो आहे, सचल सरमस्त केरु आहे। सचल सरमस्त जी शाइरीअ में उहो साॻी बग़ावत आहे, छो ॿुधाई पई वई, छो त असांजे जोधनि जवाननि उन शाइरीअ खे मुहरक बणाए जेको आहे सो पंहिंजो पाण में जोश ऐं जज़्बो पैदा पे कयो। तंहिंजे करे जेको आहे सो उन ज़माने में वञटा ज़माने में असांजो उरूज हुयो शाह लतीफ़ जी शाइरीअ खे असां मुहरक पे कयोसीं, सचल जी शाइरी खे असां मुहरक पे कयोसीं, रोहल जी शाइरी खे असां मुहरक पे कयोसीं। उन्हनि खे मुहरक करे असां पंहिंजी जेका तहरीक आहे उन में ज़ोर पे भरियोसीं। इन कहाणी इन जे करे इहो जेको कहाणी आहे या नॉवल आहे, अहिड़े क़िस्म जा नॉवल पिणु लिखिया विया जेके इन पस मंज़र में हुआ। असां ॾिसूं था त अॻिते असांखे केतिरा ई असांखे मिलनि था। अहिड़े क़िस्म जी वेसाह घाती वन यूनिट ठहण सां अञा बि वधी वई। जॾहिं सिंधी ॿोलीअ जी अहमियत खे ख़तमु करण जा कानून ठाहिया विया ऐं मार्शल लॉ लॻाई वई, हा माण्हुनि ते मुसीबतुनि जा पहाड़ किराया विया, उन वक़्तु इहो नज़रियो आम थियो त सिंधी अदब खे क़ौमी तहरीक जो आइनेदार हुअणु घुरिजे। उन्हनि ख़्यालनि जो सिंधी कहाणी ते गहरो असरु पियो ऐं सिंधी अदब क़ौमी रंग में रंगजी वियो। ख़ासि तौर सां 4 मार्च वारे वाक़िए खां पोइ सिंधियत जी लहर अफ़सानवी अदाब ते पुण छाइजी वई। केतिरा ई जेको आहे सो 4 मार्च वारो वाक़ियो हुयो जंहिंमें सिंधी अदीबनि ते, सिंधी माण्हुनि ते, सिंधी इल्म अदब उस्तादनि ते सिंधियूं गोलियूं हलाई वियूं, सिंधियूं जेको आहे सो उन्हनि खे मारियो वियो, छाकाणि त उन्हनि जेको आहे सो आमिरियत जे ख़िलाफ़, उन्हनि वन यूनिट जे ख़िलाफ़, उन्हनि जेको आहे सो सिंध धरतीअ ते
गासिबनि जे ख़िलाफ़ जेको आहे सो आवाज़ बुलंद कयो हुयो। इन जे करे ई जेको आहे सो 4 मार्च 5 में रसूल बख्श पलेजी जी कहाणी बि कुझु आहे त उहो आहे त वढियो हुए त वे में उन वक़्त जी हालत जी अकासी करे थी त जंहिंमें उन वाकई जे पस मंज़र कशी कुझु जेको आहे उहा कुझु हिन रीति कयल आहे त मुंहिंजे अॻियां 207 कैदी सवें चिचरनि ऐं सुॼियल मथा मुंहुं टंगूं ॼाड़ियूं ॿाहूं ऐं पुठा फिरी विया हुआ, पर अख़बार में लिखियल हो त को बि ख़ासि ज़ख़्मी न थियो आहे, हालतूं ठीकु ठाक आहिनि, कुझु गिरफ़्तारियूं थियूं आहिनि। माना ही हिकु अहिड़े क़िस्म जो पस मंज़र पे पेश कयो वञे जंहिंमें हिकु पासे ज़ाहिरी तौर ते मारियो पियो वञे, लुटियो पियो वञे, क़त्ल कयो पियो वञे, चिचरियो पियो वञे, माण्हुनि खे जेको आहे सो क़ैद पियो कयो वञे, ऐं ॿिए तरफ़ जेको आहे सो सरकारी अख़बारुनि में इहो ज़ाहिर पियो कयो वञे त कंहिं क़िस्म जी का बि जेको आहे सो बदउनवानी न थी आहे, को ज़ुल्म न थियो आहे, को जबर कोन थियो आहे, को ॾाढ कोन थियो आहे, को ॾहकाव कोन थियो आहे, को माण्हू गिरफ़्तार कोन थियो आहे, को माण्हू मारियो न वियो आहे। हा, अलबत्ता हिकु अधु माण्हू रुॻो ज़ख़्मी या गिरफ़्तारियूं कोन थियूं आहिनि। इन ई क़िस्म जो इज़हार नजम अब्बासी पंहिंजी कहाणीअ घर जो न घाट जो में पिणु कयो आहे, जंहिंमें सिंधी ॿोलीअ सकाफ़त ऐं सुञाणप ते धारियुनि पारां थींदड़ हमलनि बाबति लिखियो वियो आहे। हाणे उहा संदसि जेका कहाणी आहे जेका आहे उन में सिंधी समाज जो जेको न घर जो न घाट जो जेके कहिड़ियूं वेसाघातियूं थियूं सिंधी सकाफ़त सां, सिंधी समाज सां, सिंधी ॿोलीअ सां, उन बाबति मुकमल जेको आहे सो पस मंज़र आहे त कहिड़े नमूने सां उहो ईअं कयो वियो आहे। सिंधी माण्हुनि जी मुज़ाहिमत ऐं क़ौम परस्ती वारे फ़िक्र जो भरपूर इज़हार त न हथियारबंद जदोजहद में हो, न वरी सियासी पार्टियुनि में हो, बल्कि सिंधियत जो ऐं मुज़ाहिमत जो इज़हार अदब में वधीक नुमाया हो। बल्कि ईअं खणी चइजे त सिंधी माण्हुनि खे जंहिं क़ौमी शऊर हासिल करण में अञा घणा साल सफ़र करणो हो, उहो उन मुज़ाहिमती अदब ॾेई छॾियो। कहिड़ो मुज़ाहिमती अदब हुयो? उहो शेख अयाज़ जो मुज़ाहिमती अदब हो, उहो हैदर बख्श जतोई वारो हुयो, इब्राहिम मुंशीअ वारो हुयो, ऐं सर्वेश सजावले जी शाइरी। इहे सभु अहिड़ा शाइर हुया जिन मुज़ाहिमत कई। ॿिया बि केतिरा ई शाइर आहिनि जिन उन दौर में शाइरी कई आहे। तनवीर अब्बासी बि आहे, ऐं इब्राहिम खलील वारनि जी बि हिकु शाइरी मिले थी, रशीद लाशारी जी बि शाइरी मिले थी, क़ौमियत सां रंग में भरियल मिले थी। पर हिते मां चंद मिसाल ॾेई सघियो आहियां, छो त मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायो त मां हिन खे मुख़्तसिर करण वारो आहियां, ऐं मुख़्तसिर हलां पियो, छो त हिकु तवील मौज़ू आहे। जेकर क़ौमियत जे चऊं था, क़ौम परस्ती चऊं था, त हींअर ताईं उहो असांजो मौज़ू हलंदो रहे पियो थो, उनखे ई अॻिते वधंदो रहे पियो थो। हिन कहाणी जो मां करे छॾियोमांव। अमर जलील जूं ॿियूं बि केतिरियूं कहाणियूं आहिनि। मेहदी मुंहिंजो पुटु, जॾहिं मां न हूंदुसि, कपियल बांह जा वारिस, सरदलाश जो सफ़र वग़ैरह बि अहिड़नि ई पस मंज़र में कहाणियूं लिखियल आहिनि। जीअं नजम अब्बासी जूं बि जेके कहाणियूं ॿियूं जेके लिखियल आहिनि, कोड़की, एॾो सूर सही, परदेसी कहिड़ा परी, बि अहिड़े पस मंज़र में आहिनि। छो त नजम अब्बासी जेका हीअ कहाणी वरी मां आख़िरी जेका बि लिखी आहे परदेसी कहिड़ा परी, उहा बि कुझु अहिड़े ई आहे त उनजो जेको महबूब आहे, जंहिंसां उनजो इश्क थी थो वञे, उहा ॿी ज़बान ॻाल्हाइण वारी आहे, ऐं उन ज़बान खे जॾहिं शाह लतीफ़ जा बेत उनखे ॿुधाए पंहिंजे मोहबत जो इज़हार करणु चाहे थो त उहा सम्झी कोन थी सघे। तंहिं ते नजम अब्बासी उन कहाणी में वाज़े करण जी कोशिशि कई आहे त परदेसी कहिड़ा पिरी बि हुजनि, जेके पंहिंजा देसी हुजनि, जेके ॿोलीअ खे सम्झी सघनि, ॿोलीअ खे वधाए सघनि। अहिड़ी रीति हिन मज़ाहिमती दौर में क़ौम परस्त फ़िक्र जा अफ़सानवी अदब में ॿ कहाणीकार नुमाइंदा मिलनि था। मां ॿिनि कहाणीकारनि जी ॻाल्हि कंदुमि जेके ॿिन्ही जो हिते ज़िक्र मां करे चुको आहियां। ॿई कयां पियो थो, उहो आहे हिकु नजम अब्बासी, ॿियो अमर जलील। अमर जलील ऐं नजम अब्बासी अहिड़ा कहाणीकार आहिनि जिन घणे खां घणियूं जेको आहे सो कहाणियूं मुज़ाहिमती अदब ऐं 1 यूनिट जे दौरान या ख़िलाफ़ लिखियूं आहिनि, ऐं उनजे ख़िलाफ़ हू ॻाल्हाईंदा रहिया आहिनि, ऐं उहे अॻिते वधंदा रहिया आहिनि। ईअं ई करे मुज़ाहिमती अदब जो ॿियो अहम कहाणीकार बि इहो ई आहे जेको अमर जलील आहे, जेको मां तव्हांखे ॿुधायां पियो थो। ऐं उनजी ख़ासि ॻाल्हि जेका आहे उहो आहे तंज़िया, या जेको आहे टोक वारे अंदाज़ में लिखणु, मज़ाहिया अंदाज़ में लिखणु, पर हक़ीक़त में लिखणु, सचो लिखणु, खरो लिखणु, ऐं खरे लिखण में ई जेको आहे सो उनजे कहाणियुनि जे किताबनि ते बेन पुण लॻा विया। अमर जलील तंज़ो मिज़ाह वसीले ट्रेजिडी अलमीअ खे बि रुमानवी अंदाज़ में पेश कयो आहे। मां तव्हांखे ॿुधायमि तंज़ो मिज़ाह ऐं मज़ाहिया अंदाज़ में इहो ई आहे जो उनखे अंदाज़ में कयो आहे। हू हक़ीक़त खे तंज़ो मिज़ाह वारनि मुकालमनि ज़रिए अहिड़ी तरह पेश करे थो जो पढ़ंदड़ ते देर ताईं गहरो असरु रहे थो। सिंध जे क़ौमी मसइलनि खे हुन आम इंसानी मसइलनि ऐं सिंधी माण्हुनि जे नफ़्सियाती साख़्त मुताबिक़ खयो आहे। माना उहो जेको असांजा कहाणीकार आहिनि, जेके असांजा
नाविल निगार आहिनि जेके अदीब आहिनि उहे असां खां वाक़िफ़ आहिनि त कहिड़े रीति कहिड़ी कहाणी ऐं कहिड़े नमूने लिखी सघे थी ऐं कहिड़े नमूने अॻिते वधी सघे थो, छाकाणि त सिंधी अदब में हिननि कहाणीकार जो तमामु घणो रहियो आहे। जॾहिं सवाल बि ईंदो आहे PCS में हुजे CSS में हुजे, उनजो सवाल ईंदो ई ईअं आहिनि त शेख अयाज़ जो 1 यूनिट जे दौरान कहिड़ो किरदारु रहियो, या शेख अयाज़ जी इनकलाबी शाइरीअ ते जेको नोट लिखो, या शेख अयाज़ बाबति के बि ॻाल्हियूं लिखो। हाणे इहे अदब हुया, इहे ॻाल्हियूं आहिनि। ऐं ॿिया नाविल में बि असां वटि ही कुझु नाविल साम्हूं आहिनि। पढ़ाॾो सो सॾु सिराज जो, ऊंदाही धरती रोशन हथ, ओड़ाह, मुसाफ़िर, नओं आदमी, इहे सभु नाविल उहे नाविल आहिनि जंहिंमें असांखे इहे साॻियूं ॻाल्हियूं मिलनि थियूं, साॻिया किरदार मिलनि था जेके क़ौमियत ते या क़ौम ते या 1 यूनिट जे ज़माने में लिखिया विया हुया। इहे सभु जा लिखिया इन ज़माने विया हुया, तारीख़ी नाविल आहिनि। ऊंदाही धरती रोशन हथ, पढ़ाॾो सो सॾु, ओड़ाह, इहे जेके आहिनि उहे तारीख़ी नाविल आहिनि। पुराणे क़ौमियत जे पस मंज़र जेको आहे उहो हिन में फिट कयो वियो आहे ऐं ॿुधायो वियो आहे त असां पंहिंजे क़ौम खे शुरूआति खां वठी असां सिंधी क़ौम ते कहिड़ा ज़ुल्म रहिया आहिनि ऐं कहिड़े नमूने सां अॻिते असां वधंदा रहिया आहियूं। इहो हिकिड़ो मुख़्तसिर ख़ाको हुयो जेको मां तव्हांजे साम्हूं पेश कयो आहे। इनशा मां इन खे अञा वधीक हलंदुमि, छो त हिन में अमर जलील ऐं शेख अयाज़ अहिड़ा कहाणीकार, अमर जलील ऐं शेख अयाज़ अहिड़ा जेको आहे किरदार आहिनि या जेका लेखक आहिनि जिन खे असां अॻिते वठी हलंदासीं ऐं उन्हनि खे हिकु दफ़ो या ॿीहर असां पढ़ंदासीं ऐं इन्हनि जो मुकमल जाइज़ो वठंदासीं त इन्हनि जी कहाणियुनि में ऐं इन्हनि जी शाइरीअ में असांखे सिंधियत, क़ौम परस्ती या जेको आहे समाज या समाज जो ओलड़ो कहिड़े नमूने मिले थो। मां तव्हांखे कहाणीअ जो हिकिड़ो मुख़्तसिर, शाइरी जो हिकिड़ो मुख़्तसिर पाकिस्तान खां पोइ जो जाइज़ो हिते पेश कयो आहे। इन खे वधीक हलण जे लाइ असांखे ॿीहर हिकु दफ़ो नओं मां तव्हांखे लेक्चर ॾींदुमि जंहिंमें जेको इन जी मुकमल वज़ाहत कयल हूंदी। तव्हां जेको सवाल हुजे त भले पुछी सघो था। न सर, कोई क्वेश्चन न आहे, थैंक यू। ठीकु आहे, इनशा मां सुभाणे सिंधी ॿोलीअ जा